मेहर भरिसां ॻोठ काइम खोसो जी रहवासण महनाज़ खोसो नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतिजाज कंदे दाहियो ऐं इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार हयात खोसो मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। शादी जा आसरा ॾेई मूं सां ज़्यादती कई आहे ऐं हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार हयात मूंखे ब्लैकमेल करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूंखां 8 लख रुपया बि फुरे वियो आहे। हाणे हू मूंखे पैसा बि न पियो ॾिए ऐं पैसा घुरण ते धमकियूं ॾेई रहियो आहे। उन चयो त मूं मेहर 20 सेक्शन थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे। हुन एसएसपी दादू खां घुर कई आहे त नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।